कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क वांगुरु कंडियारो में भी शिया अक़ीदतमंदनि पारां चनार जे मज़लूमनि जी हिमायत में जामा मस्जिद सैयद बाक़िर अली शाह का प्रेस क्लब कंडियारो ताईं एहतिजाजी रैली कढी वई। पारा चनार में शिया अक़ीदनि जो क़त्ल आम बंद कयो वञे, रस्ता खोलिया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पारा चनार में बेगुनाह शिया मोमिननि जे क़त्ल आम ऐं गुज़िरियल 90 ॾींहनि खां रोड रस्ता बंद हुजण जे ख़िलाफ़ अॼु प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। शिया उलमा अॻवान मौलाना इख्तियार हुसैन शाह नकवी ऐं ॿियनि जी अॻवानी में धाइणू अॻवाननि जो चवणु आहे त पारा चनार में गुज़िरियल 90 ॾींहनि खां रोड रस्ता बंद आहिनि। रोड रस्ता बंद हुजण जे करे आम ज़िंदगी मुतासिर बणियल आहे। आम वाइपे जी शयुनि खाद खुराक सां गॾु अस्पतालुनि में दवाउनि जी खोट सबबि केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।